फसा पाणीअ मंझ फसा। चाहे दुमन तो परेशान न आऊं सुबह जो वही पाणी सलमान साहब से ॻाल्हाईंदुसि ऐं मूंखे यकीन है तो आऊं तव्हांखे $1 रुपयो भी अदा करण की न ॾींदुसि। वो की न मञींदा, वॾा खाऊ आहिनि। असां ग़रीब माण्हुनि जे नालनि ते उन्हनि जे बंगलनि जा पेट भरबा। चाचा मूंखे सभु ख़बर आहे ऐं उन्हनि सां ॻाल्हाइण हाणे मुंहिंजो कमु आहे, फिकर न कर। अबा जानिब हाणे आऊं ही खत थी ॾियां पढ़ी दे। हाँ हाँ चाची आऊं तो आयो ही खत पढ़ण आहियां। आऊं तो ॾिसां मुंहिंजे यारनि कहिड़ा हाल अहिवाल कया आहिनि। अदा जानिब वो खत न पढ़जाए। खत में लिखियल ॻाल्हियूं ॿुधी असांजो अंदर अध अध थी तो पवे। हाँ आदि सारा तू सही थी चई। वरनि खां पोइ जेको खत आयो आहे उन्हनि में तकलीफ़नि ऐं दुखनि खां सवाइ ॿियो कुझु हूंदो। हावड़े अबा खत पढ़ी खत ॿुधी रोइणो त आहे, ॿियो छा। अदा जानिब अम्मा हाणे रोई वेठी आहे। असीं सभु रुना आहियूं। अदा जन जो ॻाल्हियूं ॿुधी असांखे रोइण खां सिवा ॿियो कुझु अचे ई नथो। ठीकु आहे आऊं इहो खत दिलि में थो पढ़ां, पोइ राति इन खत जो जवाबु लिखी वठंदुसि। मन को उन्हनि ताईं पुॼी वञे। हा अबा ईअं कजे, असीं सभु अणपढ़ी तूं ई का महिरबानी कजे। अबा सॼो समूरो खत पढ़ी उन जो जवाबु लिखी, पर अबा हिकिड़ी महिरबानी अबा हुननि खे असांजा ॾुख ग़म न ॿुधाइजाए। ईअं न त हू हुते जेल में वेठा रोए। चाची आऊं अहिड़ो चरियो की न आहियां। आऊं ख़ुशि खत लिखंदुसि जंहिंमें रुगो अवां जूं दुआऊं ऐं ख़ुशियूं हूंदियूं। ऐं इहो बि लिखंदुसि त आउं हुते परेशान न थियो, असां जल्दी तव्हांखे छॾाए हिते वापसि वठी ईंदासीं। हा बाबा ईअं ठीकु आहे। बोला कारखाने जो चक्कर लगायो, सब कुछ ठीक है, पर जेकर को मसलो थे ना तो मुझे बुधाइजा जरूर। ॿियो सभु ठीकु आहे साईं, पर इहो पखियुनि जे खाते वारो ऑफिसर आहे न, इहो कॾहिं कॾहिं पंहिंजनि माण्हुनि खे तंग थो करे। इन करे माण्हू पखी जे शिकार खां लवाइनि था ऐं पाण खे बि हिसो पती घटि पियो मिले। कहिड़ा वो ऑफिसर? साईं नओं ऑफिसर आहे, आउं उन नाले खां वाक़िफ़ न आहियां। ठीकु आहे ऐं पाणे हुनजी पुछा करे थो वठां। बोला तू फिक्र न कर, रईस उन्हनि खे अहिड़ो सिधो कंदो जो हू रछ ऐं कोड़कियूं खणी तुंहिंजे लाइ बीठा हूंदा। पुत्र तू हित कुजा बीठो करे? ए अबा दरिया ॾिसण आयोसि। अॼु दरिया में भगी ॾिसी मुंहिंजी दिलि टुटी पई आहे। आओ पुत्र भगी जा ॾींहं शुरू थियण वारा आहिनि, पर हेलो की भगी जा ॾींहं ॾाढा ख़राब पिया लॻनि। शिकार दूर हलियो वियो आहे, हिते पाण ग़रीबनि जी होड़ी पुॼी कान पई सघे। ए अबा आंखे हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ। ए अबा मूंखे हाणे ही तड़ ऐं ढोरा कीन था वणनि। मुंहिंजी दिलि थी चए त आउं गच ॾींहंनि ताईं वॾे पाणी में हलियो वञा। अरे बाबा गोले खां ॾिनो आहीं छा? न अबा गोलो अला कीने जो साह कढी छॾींदो। आउं गोले खां ठकनि जा पलांद बि वठी सघां थो, पर आउं रुगी अवां जी मजबूरी खे ॾिसी वेठो आहियां। पुत्र ये डिघा माण्हू आहिनि, पाण उन्हनि खे पुॼी की नथा सघूं, तंहिं करे पाण ग़रीबनि जी माठ थली आहे। बस अबा आ चयो ऐं मूं माठकी, पर हाणे आउं इत शिकार कीन कंदसि। मूंखे दरिया जे वॾे पाणी में वञणो आहे। पुत्र कंहिं भेड़ो वेंदे? अबा राज जा होड़ा थोरा आहिनि, कंहिं न कंहिं भेड़ो हलियो वेंदसि, पोइ जेका पती मिली। मलूक तू वॾे पाणी जी ॻाल्हि थो करीं, मूंखे ख़ौफ़ वराए थो वञे। पुत्र जेके वॾे पाणी में वेंदा आहिनि न उहे ॿार में फसी पवंदा आहिनि। ए अबा उते ॿार ऐं हिते गोले जणनि जा ॼार, माण्हू खे किथे न किथे फासणो ई थो पवे। ए अबा उहो जेको थियो न कुदरत खां करे भाइबो। न पुत्र न, मूंखे वॾे पाणी मां भउ थो थिए। तू केॾांहुं बि न वञ, बस हिते ई हुज। पोइ जेको रोज़ी पाणी मिलियो
गुज़र पिया कंदासीं बाबा। अबा उन थोरी रोज़ी मां वरी जे गोलो अधु फुरे वञे त पोइ असांखे कुॼा बचंदो। पुट मूं मतारे खान खे चयो आहे गोलो हाणे असांखे कुझु बि न चवंदो। तूं हाणे ये डप दिलि मां कढी छॾ पुट। ए अबा तूं बि अजायूं ॻाल्हियूं थो करीं। अलाए को तोखे मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में ई कोन थियूं अचनि। हाँ जानब कहिड़ा हाल सोना? खुश आहीं? ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे? तबियत सभु ठीकु? किथे आहीं यार अॼुकल्ह? नज़र ई न पियो अचे। छा पियो करी भला अॼु? मां पंहिंजे ॻोठ आहियां ऐं फ़क़ति रोलाकी पियो कयां। यार छो भला? वरी जेकॾहिं तूं को कमु करणु चाहींदो हुजे ऐं का एप्लीकेशन खणी आयो आहीं त ॿुधाए मां तुंहिंजी मदद करे सघां। वरी ॻाल्हि आहे सर, तव्हां ई उहे शख़्स आहियो ज़लील ख़्वार करे कढायो ऐं अॼु वरी तव्हां ई हेल्प करण जी ॻाल्हि था कयो। ॾिस जानब सिस्टम में यार तुंहिंजूं किथे न किथे ख़राबियूं हुयूं इन ई करे। सलमान साहब जेकॾहिं मुंहिंजी ख़राबियुनि ऐं दुरुस्तगी ते ॻाल्हाईंदासीं त हरूभरू बिला वजह घणो जज़्बाती थी वेंदासीं। सो इन ई करे इन चैप्टर खे इते ई क्लोज़ कयो त बहितर आहे। जानब जानी तूं हुकुम कर, कीअं अचणु थियो आहे? आऊं हिते जुमन जी तरफ़ां आयो आहियां। जुमन हिकु ग़रीब लाचार ऐं बेबस पीउ आहे। तव्हांखे त चङी तरह ख़बर आहे मुंहिंजा 2 जवान पुट 10 साल खां गुम आहिनि, जिन जी ख़बर पई आहे त उहे इंडिया जी कंहिं जेल में क़ैद आहिनि। हाँ जानब 2 हफ़्ता अॻु में जुमन इहो ख़त खणी आयो हो, पर जे न हफ़्तो खनि न अचे हा त मां इहो केस ठाहियो वेठो हुउसि। अरब इस्लाम खे मां मुअल करार ॾेई उन्हनि जो बक़ाया कर्ज़ माफ़ कराए चुको हुजां बग़ैर कंहिं इतला ऐं तस्दीक जे। उन्हनि खे मुअल करार ॾियण जो तव्हांखे इख़्तियार कंहिं ॾिनो आहे? तव्हांखे कहिड़ो हक़ आहे? तव्हां थींदा केरु आहियो? जानब मूं त हुननि जे भले जे लाइ बि सोचो, पर ॾिसो जेकॾहिं हू पाण चवनि था त हू ज़िंदा आहिनि त पोइ हाणे हू हुन कंहिं बि रिआयत जा मुस्तहक़ न आहिनि। जंहिं घर जा 2 जवान कमाइण वारा पुट 10 सालनि खां गुम हुजनि, जिन जी माउ ऐं भेण ॾींहं राति उन्हनि जी राहुनि में अखियूं विझी उन्हनि जो इंतज़ारु कंदियूं हुजनि, जेके माण्हू ईदूं न कंदा हुजनि, जिन माण्हुनि जे तननि ते कपिड़ा नवां न हुजनि, जेके माण्हू हिकु वेलो खाईंदा हुजनि हिकु वेलो बुख ते गुज़ारींदा हुजनि, उन्हनि माण्हुनि जो तव्हांखे 2 लख बक़ाया यादि अची थो वञे। ही इदारा साहिली पट्टी जे ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी खे सुधारण लाइ तव्हां खोलिया आहिनि न, या उन मिसकीन माण्हुनि जे सड़ियल ऐं ॻड़ियल जिस्म जी चमड़ी खे लाहिण लाइ खोलिया आहिनि? ॾिस जानब अॼु तूं वरी पहिरें जे वधीक पियो ॻाल्हाए। एक्सक्यूज़ मी सर, पहिरियां तव्हांजो मुलाज़िम हुयसि, हाणे मां तव्हांजो मुलाज़िम न आहियां। हाणे मां खुली ॻाल्हाए सघां थो। तव्हां मूंखे चाहे प्यारियो या न प्यारियो, तव्हां मूंखे इज़त ॾियो या न ॾियो, या मूंखे हितां बेइज़्तो करे कढाए छॾियो, मूंखे का परवाह न आहे। पर मां तव्हांखे जुमन खां पैसा वठण ओसि ताईं कोन ईंदुसि जेसि ताईं उनजा 2 पुट अरब ऐं असलम हिते वापसि मोटी नथा अचनि। जानब तूं हिन इदारे जो मालिक न आहीं, न हिन सॼे मुल्क जो धणी आहीं जो तूं असांखे सबक़ पियो पढ़ाई। असांखे पंहिंजो कमु पंहिंजी मर्ज़ीअ ऐं पंहिंजे हिसाब सां करणु ॾे। असीं 2 माण्हुनि जा मुलाज़िम आहियूं, ही इदारा था हलायूं, ऐं जेको बि हिसाब किताब आहे त असां उन्हनि मालिकनि खे हिसाब चुक्तो करे ॾींदासीं। भली भली तव्हां पंहिंजे मालिकनि खे हिसाब किताब चुक्तो करे ॾियो, पर पघार खां वधीक जेको तव्हां पंहिंजे पेट में भरियो था उन जो हिसाब किताब बि तव्हां पंहिंजे मालिकनि खे ज़रूरु चुक्तो करे ॾिजो। कहिड़ी बि बकवास करे? मुंहिंजो सच त तव्हांखे हमेशह खां बकवास ई लॻंदो आहे, पर यादि रखो मां सच ॻाल्हाइण न छॾींदुमि, न छॾींदुमि, न छॾींदुमि। गेट आउट फ्रॉम माय ऑफिस नाउ, गेट आउट। ठीकु आहे, मां वञा थो, पर यादि रखो जेसि ताईं मुंहिंजो वस लॻो न, ऐं तव्हांखे जुमन खां 1 रुपयो बि वसूल करणु कोन ईंदुसि, यादि रखिजो। सर छा थियो?
ही मेंटल टाइप जो माण्हू मूं हुनखे कुझु अर्सो अॻु में पंहिंजे इदारे मां किक आउट कयो, हिनखे कढी छॾियो, वो भी असांजे नांग जीअं पेरो खयो कढ तो घुमंदो वञे। सर पर मामलो छा आहे? प्लीज़ तव्हां वियो मां तव्हांखे ॿुधायां। सामूंडी को संग करे गूंदर गाॾा अगन चाढ़े आग वियो वणजारो मूंखे जियारियो प्रिय जी ॻाल्हि करे डठो अॼु ॾियो हीअणो कोट बुर्ज जी अदा फतेह खान अहिड़ा बेत न असांजो त हीअणो हा दा जुमन आऊं अव्हां जे दर्द जो वाक़ुफ़ आहियां। जुमन जिन खे अव्हां नथा विसारियो उहे अव्हां खे कीअं विसारींदा हूंदा। अव्हां जो जीउ पाण में जुड़ियो पियो आहे, रुगो हिन दरिया जी विछोटी आहे अव्हां जे विच में। लिखियो जो निराड़ तो आंद क्यारी न पाड़ियो वेठी पाड़ जेकी लिखियो लालण लो। बस अदा फतेह खान जेको नसीब में लिखियल आहे हेतिरनि सालनि खां पोइ रुगो हयाती जी ख़बर पई आहे। उनजो मतिलबु आहे त हू हाणे जल्दी ई अची वेंदा। अव्हां जा छोकिरा ज़रूरु हिकु ॾींहुं हिते वापसि ईंदा। असलम यारब तड़ ते पहुंचे दुआ कर रब साईं सणाई कर, रब साईं सणाई। असलम ए नसीबा तू हिते उजाला आई आऊं तुंहिंजो घोड़ो ॾिसण आई आहियां। ए होड़ा त जाम आहिनि, तो अॻे की न ॾिठा आहिनि छा? ॾिठा आहिनि पर सभई घोड़ा पुराणा आहिनि, तुंहिंजो घोड़ो नओं आहे तॾहिं ॾिसण आई आहियां। ठीकु आहे ॾिसी वठ। ए हाणे त होड़ो वणियो न? हा जाम सुठो आहे। ए हाणे दुआ कर त को जजो रोज़गार थिए। ए पोइ तुंहिंजे हथ ते मेहंदी लाईंदुसि, घोड़े जो कर्ज़ बि लायूं ऐं पंहिंजी शादी लाइ पैसा बि जमा कयूं। अल्लाह कंदो तूं सदाई जजो कमाईंदे, ज्वार सदाई तुंहिंजे जोबन सां टकराईंदो रहंदो ऐं अल्लाह कंदो तुंहिंजो घोड़ो कॾहिं बि कंहिं कुन में की न फासंदो। अल्लाह साईं तुंहिंजी दुआ खे क़बूल फरमाईंदो। असलम मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सुणाए। कहिड़ी? घोड़े में टेप लॻायो थी? ए हाओ कलाम सुणंदे ठहियो वरी ॿिए दफ़े। ए हलिया त सही। जेकर अचे हाण त कयां रूह रचन जो, आयल ढोले साण अचे त झेड़ियां, जा जर जाटरूं न ॾे ॾिया न मोए, सदूं कोह करे सा पंहिंजे कांध जो। पुरा मां पुॼां बंदर मूं दूर थिया, न मूं हड़ न मूं हंज की, जो आऊं चई चढ़ां इएं कज पातड़ी जंहिं पर पिरी मिणा, कारूं थी करियां तो दर उभी न ख्वा। सेठ थोरो असां सां ॻाल्हाए। अरे गोला आई अचो 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 हिते वियो। असीं वेहण की न आया आहियूं। पोइ ख़ैर सां आया आहियो? जे मच्छी खपे त बोल न खणी वञो, अव्हांखे जल न को मना। असांखे बोड़ जी मच्छी किन खपे, असांखे मच्छी जा पैसा खपनि। पैसा? पैसा? हा आउं तोखे सिधी ॻाल्हि करे थो ॿुधायां, गोले खे पती खपे। पती? आउं कहिड़ा होड़ा तो हलायां जो अव्हांखे पती ॾियां? आउं नंढड़ो थियो खोलियो मिड़ी मज़दूरी पियो कयां। मूंखे सभु ख़बर आहे तूं हिते केतिरो माल थो कमाई। सालो इज़त सां तोखे पती ॾियणी पवंदी, न त बोला अल्लाह जो सो ताऊं धंधे मां 5 रुपया कमाए पंहिंजे घर जो ख़र्चो हलाईंदो आहियां। वेली आऊं अव्हां जे अॻियां हथ थो ॿधां, सॼो दरिया पियो थियो वञी गाहु पियो, मूं मिसकिन जी पचर छॾियो। सालो सभु पंहिंजो पाण खे मिसकिन छॾाइनि था, पर आहिनि सभु तो वांगुरु अंदर जा कूड़ा। सालो
शराफ़त सां पती ॾिए थो या चवां बगे खे तुंहिंजी मॾी करे जॾी। बोला हाँ के दरिया जो कसम आहे मूं मिसकिन ते रहम करियो। ईंदड़ ज्वार में आऊं घर वेठे अव्हां खे पती पुॼाए वेंदुसि। ठीकु आहे, हींअर तोखे मोहलत ॾियां थो, पर यादि रखजांइ ईंदड़ जवार ते तोते पती मुक़ररु थी वेंदी, सम्झई? बसि साईं, जीअं जो हुकुम हूंदो। ठीकु आहे, हलड़े बगा। दरिया ते ही दाड़ा ही फुरूं, ए मुंहिंजा रब असां ते रहम कजो। मलूक हाणे सफ़ा ठीकु आहे, उनखे असां भेड़ो दरिया ते अचणु घुर्जंदो हो। मलूक चए बि छा थो, इहा सुध अथई? हाँ कुझा थो चए? मलूक चवे थो त इहे ढोरा इहे तड़ हाणे मूंखे कोन था वणनि, आऊं वॾे पाणीअ में वेंदुसि। न न, आऊं उनखे वॾे पाणीअ में वञणु की न ॾींदसि। वॾे पाणीअ में तूफ़ान ऐं ॿीह ईंदा आहिनि, उहे माण्हूअ खे ॿोड़े छॾींदा आहिनि। मूं त मनो कई आहे, मुड़े कोन थो। तूं माउ आहे, चवेसि मन मुड़ी वञे। आऊं चवंदसि, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी सुण। चओ, कुझा थी चवे? आरिफ ऐं असलम जी हयाती हुजण जी ख़बर पइजी वई आहे। हाणे अलाह कंदो जल्दी छुटी वेंदा। नसीबां भली वेठी हुजे, पाण मंगणी कोन था टोड़ियूं। पुट मलूक खे सभाॻीअ जे घरां परणाए वठूं त बहितर आहे। हाओ, पर जुमन जो हाल सफ़ा कोन्हे। हुन कंहिं जोज़ वारा कर्ज़ लाइ तपायो बीठा आहिनि, पर जे पाण इहा ॻाल्हि कंदासीं त हू मुर्गो परेशान थी वेंदो। मोआ पर पिट जन हेल एनजीओ वारा बि अची छिता थिया आहिनि। 20 सालनि जो कर्ज़ हाणे था उगाड़नि। बस हुननि जी दुनिया ई पंहिंजी आहे। ही अहिड़ा को हूंदा आहिनि? असुल में ॾियण वारा मालिक अहिड़ा की न हूंदा आहिनि। ही जेके विच वारा हूंदा आहिनि न, इहे पंहिंजो कानून हलाईंदा आहिनि, पंहिंजा घर भरींदा आहिनि। मिस्कीननि ते इन्हनि खे कॾहिं बि रहम कोन ईंदो आहे। सारा काको ऐं काकी घर कीने छा? उहे रईस ॾांहुं विया आहिनि। रईस ॾांहुं? पर कुझा लाइ? अदा अरब ऐं अदा असलम खे छॾाइण लाइ रईस ॾांहुं विया आहिनि। रईस कंदो कुझु बि कोन्हे, पर ठीकु आहे। मलूक, तूं हाणे ठीकु आहीं? आउं ठीकु आहियां, पर तूं दिलो छो नथी रखी? पाणी भरण लाइ पई वञा। सारा, मूं लाइ ॿ घड़ियूं वेंदे की न? वेहंदसि, पर तो सही मूंखे हिते अकेले वेहंदे कोई ॾिसे त ख़ुदा चवंदो। सारा, तूं ॿियनि माण्हुनि जी ॻणती न कर। आउं तुंहिंजो मङेतो आहियां ऐं हीउ मुंहिंजो साराणो घर आहे। मूंखे हिते अचण वञण खां केर बि की न चलींदो। सुणाए, कुझा पे चवीं? मुंहिंजी दिलि थी चवे त आउं तोखां हिकु पल बि परे न थियां ऐं तोसां भेड़ो ई भेड़ो हुजां। पोइ कर मूंसां वेहां। आउं तोसां अॼु ई शादी करे सघां थो, पर छा तूं पंहिंजे ॿारनि खां सवाइ पंहिंजी अखियुनि सां ख़ुशियूं ॾिसंदे? न रे, आउं अदा जन जे बिना पंहिंजे हथ ते मेहंदीअ जो हिकिड़ो टिको बि न हणां, भले सॼी उमिरि गुज़री वञे। पर अदा वारा जेसि ताईं न ईंदा, आउं पंहिंजे बदन ते ॻाढ़ो वॻो की न पाईंदसि। हाँ सारा, सिर्फ यही तो गाल है। आउं काके जुमन ऐं काकी सभागी जा हाल ॾिसी वेठो आहियां। तोसां ज़ोरी शादी करे पंहिंजे घर जी त तांगी चढ़ियां, जहिड़ो चाचा जुमन जे घर जी तांगी भञा। ॿियो छा? दिलि त मुंहिंजी बि चवंदी आहे त आउं पंहिंजो घर वञी वसायां, पर कुझा कयां? सारा, सणाए ॾींहं सदाईं ओरहां ईंदा आहिनि, पर परहां कोन थींदा आहिनि। सारा, तुंहिंजी मुंहिंजी शादी ज़रूरु थींदी ऐं होड़नि ते पंहिंजी जंज ईंदी, सॼे राज खे ॾेखारींदासीं।
हाणे हाँ ॿुधाए था चओ तव्हांजा वास्ता ॿाहिरि मुल्कनि में बि आहिनि, तव्हांजी अच वञ रहे थी। जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदव त असांजे बचनि जी वापसी थी पवंदी। तव्हांखे ख़बर आहे हिन ख़त में लिखियल कुझु आहे? हा साईं, हीअ ख़त असां माण्हुनि खां पढ़ायो आहे, सॼी ॻाल्हि ज़हन में यादि बि थी आहे। हा, पर अहां जे पुटनि ते हथियारनि जी मटा सटा वारो केस आहे। साईं, हिते सॼो राज शायदि ॾींदो त हू सफ़ा सादा ऐं शरीफ़ माण्हू आहे। बसि साईं, निभागे होड़े हुनखे गेले वञी इंडिया जे बॉर्डर ते पहुचायो ऐं उते हुननि खे ॿधी छॾियो। पर हुननि खे कोर्ट पारां सज़ा बि त आई आहे न? हा साईं, जे कूड़ी सज़ा लॻाई बि अथनि उहा त हाणे ख़तमु थी चुकी आहे। रुॻो थोरो मथे चवरायो न, असांजे लाइ भलो थी वेंदो। न बाबा न, इन्हनि ॾोहारी माण्हुनि खे आऊं कीअं छॾाईंदुसि? पर कुझु बाबा असां शरीफ़ माण्हू, अछो उजरो पहिरण वारा, अछो उजरो खाइण वारा माण्हू आहियूं। अहां जे ॾोहारी माण्हुनि जो नालो मथे खणी पाण खे फासायूं छा? साईं, इन में भला तव्हांजे फासण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जुमन, तूं त सफ़ा खॾे जो खॻो आहीं। बाबा तोखे कहिड़ी ख़बर त मथे कमकार कीअं हलंदा आहिनि? जेकॾहिं अहीं कुझु खाओ पियो अहीं खे खारायूं, बाक़ी इहो कमु मूंखां ज़ोर आहे। मुंहिंजे तरफ़ूं अव्हां खे जवाबु आहे। साईं, अव्हां रुॻो हिकु दफ़ो असांजी निगाहनि खे ॾिसो, मुंहिंजे रहम खां। न बाबा न, हीउ ख़त खणो ऐं हलो हितां। आऊं त इहो थो सम्झां त हीउ ख़त ई कूड़ो आहे। अहां जा छोरा मरी खपी आहे तूफ़ान में। 10 सालनि खां पोइ था ख़त लिखनि अहां खे, सो बि इंडिया मां। जुमन, कंहिं तोखे हथरातू ख़त ॾेई बेवकूफ़ बनायो हूंदो। हाणे हलो हलो ऐं पंहिंजे तड़ ॾे हलो। जानिब, अन्या केतिरा फोटो कढंदे? बस हिकिड़ो लास्ट आखिरी फोटो आहे। बस हाणे मूंखे सभु फोटो ॾेखार। जानिब, तोखे फोटोग्राफी ॾाढी सुठी ईंदी आहे। मूंखे फोटोग्राफी खां सवाइ ॿियो ईंदो ई छा आहे? छा तोखे प्यार करणु आहे ईंदो? आउं सम्झां थो त आउं अजायो तुंहिंजो वक़्तु ज़ाया कंदो आहियां। तूं नक जो ॾाढो पको आहीं। मेरू मूंखे नक आहे किथे? इहो बीठो अथई नक। मेरू नक असल में 2 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु उहे नक जेके ज़ाहिर हूंदा आहिनि पर उहे नक हूंदा न आहिनि। ॿियो उहे जेके ज़ाहिर न आहिनि हूंदा पर असल में उहे ई नक हूंदा आहिनि। इन जो मतिलबु तुंहिंजो नक बीठो आहे ऐं तूं उहो ई? मेरू तूं मूंखे जेको चवंदी आउं उहो ई आहियां। बसि रुको मूंखे प्यार करणु आहे। ओए, प्यार करणु सिखी छो नथो? मेरू मूं इलाही सारी रोमांटिक मूवीज़ ॾिठियूं आहिनि पर अलाए छो मूंखे उहो अंदाज़ ऐं उहे डायलॉग ईंदा ई न आहिनि। चरिया, प्यार करणु को फिल्मुनि मां सिखबो आहे छा? प्यार करणु ऐं सिखण जे लाइ ही हेॾा ख़ूबसूरत मंज़र ई काफ़ी आहिनि। आसपास रुगो पाणी आहे ऐं ॾिसो न, पाणी में ही हेॾा सारा होड़ा बीठा आहिनि ऐं उन जे मंज़रनि में पाण हिक ॿिए जो फोटो कढूं पिया, खिलूं पिया ऐं प्यार सां ॻाल्हायूं पिया। इहो सभु कुझु प्यार न आहे त ॿियो छा आहे? हाँ मेरू, इहो ई सभु कुझु प्यार आहे। तू हमको झूठ बोल रहा है, और आतंकवादी है या नहीं? सर, तुम आतंकवादी हो गए, हम गरीब बच्चे हो गए। झूठ बोलता है साला, हमका झूठ बोलता है। अरे बारूद पे हिया किसको उड़ाने आए हो? अरे वाह, बोल। ओ मुझे
आंख बनाए। अरे साला हमरा नाम नहीं जानता का? गरीब मरवाया माँ। गरीब? अरे साला गरीब? भाई ये गरीब बात है आगे। हम ऐसे नहीं मानेगा। अरे जब तक तुम दोनों हमरी नहीं मानते ना, तुम लोगों का खून ऐसे पीऊंगा। साला हमको टोपी पहनाता है। इंस्पेक्टर क्या नाम है? चंदू को। अरे मारो इसको साले को, इतना मारो इसको, इतना मारो। मुझे ड्रामा सीरियल पाणीअ मंझि पसाह जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। पाणीअ मंझि पसाह।